नाज़रीन वेलकम बैक। अवां खे चऊं था बुलेटिन की शुरुआत में अहम ख़बर अवां खे ॾींदासीं। सिंध हाई कोर्ट में मोनिका जेका नींगरी आहे उन जे पाण मुरादे नोटिस केस जी ॿुधणी थी रही आहे। पुलिस तरफ़ां अदालत में रिपोर्ट पेश कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾींदासीं। सिंध हाई कोर्ट में नींगरी मोनिका पाण मुरादे केस जी ॿुधणी थी रही आहे। पुलिस तरफ़ां अदालत में रिपोर्ट पेश कई वई आहे। DIG सखर ऐं SSP सखर चीफ जस्टिस आॾो पेश थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट पारां नींगरी मोनिका वारे मामले जो पाण मुरादो नोटिस वरितो वियो हो। अॼु इन अहम केस जी ॿुधणी थी रही आहे। DIG सखर ऐं SSP सखर अदालत आॾो पेश थी रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। मामले जा वधीक तफ़सील वठूं था। कराची मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ बिरोही असां सां टेलीफोन लाइन ते आहे। अयाज़, छा तफ़सील आहिनि? रिपोर्ट में छा ॼाणायो वियो आहे? खेरपुर के इलाके पीर जो गोट में 6 सालन की नींगरी मोनिका के कत्ल केस जो 13 जनवरी ते चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जस्टिस अमर अली शेख नोटिस वरतो हो। DIG सखर और SSP खेरपुर का इन बाबत रिपोर्ट तलब कई हुई, जैसे अज जो DIG सखर फिदा हुसैन मस्तोई, SSP सखर अमीर सऊद नंगसी चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट के सामो पेश थे। पुलिस अख्तियार पानी रिपोर्ट अदालत में पेश कर छी है। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस हफ्तेवार अगबराई रिपोर्ट है उनका आगाह करण जो हुकुम दी छो है। पुलिस इख्तियारन अदालत के बुधाया तो इन वक्त ताई जो शकी मानू उनके गिरफ्तार कर वरतो है। DIG सखर फिदा हुसैन मस्तोई चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट के बुधाया तो मकामी तौर पर 124 मानू जा DNA टेस्ट है उनके रत जा नमूना वे हासिल कर वरता है। DNA रिपोर्ट जो इंतजार है। रिपोर्ट का कार्रवाई थी सके थी। जे बाद अदालत पुलिस इख्तियारन के हफ्तेवारी अगबराई रिपोर्ट है उनका आगाह करण जो हुकुम दी छो है। पीर जो गोट में 7 सालन की बाड़ी है मोनिका उनके जिनसी जाती बात कतल किया वो जो चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट नोटिस वरतो हो। पुलिस इख्तियार उनके तलब किया हो, जैसे अज वे DIG सखर समेत बू पुलिस इख्तियार अदालत में पेश थी। अदालत में रिपोर्ट जमा कराई। अदालत पुलिस इख्तियारन के हर हफ्ते अगबराई थी इन केस में उन बाबत अदालत के आगाही ॾियण जो वो हुकुम दी छो है। जी अयाज़ बिरोही, मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। कराची में टाइम न्यूज़ रिपोर्टर अयाज़ बिरोही वधीक तफ़सील ॾेई रहियो हो। DIG सखर ऐं SSP खैरपुर पारां रिपोर्ट अदालत में जमा कराई वई आहे।